ख़बर शामिल कयूं पिया ठटो खां। 3 शहबान पुरनूर ज़ुहरे मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ख़ुशीअ में आशिक़ाने अहल बैत पारां सैयद अज़हर अली शाह ज़ैदी, लाला हुसैनी, जुमन हैदरी, अब्दुल लतीफ़ खत्री, आमिर नकीब ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में शेख फरीद चौक खां नेशनल हाईवे ताईं हिकु ज़बरदस्त मोटरसाइकिल रैलीअ जो इनेकाद कियो वियो। शहरनि पारां रैलीअ जी शानदार आजियां। उन मौक़े ते ज़वार फैसल हुसैन खत्रीअ पारां रैलीअ मथां गुलनि जी वर्खा कई वई ऐं गुलनि जा हार पाराया विया। रैलीअ में शरीक माननि पारां लब्बैक या हुसैन जी सदाउनि जी गूंज। रैली शाही बाज़ार मां थींदे नेशनल हाईवे पहुती, जितां SRTC स्टॉप लॻे रोड ते लश्कर हुसैनीअ पारां इरशाद खत्री, खलील खत्री, जावेद शाह, मुख्तियार रायो जी अॻुवाणीअ में क़ाइमु कयल इस्तक़बालिया कैंप ते पहुती, जिते अॻुवाणनि मौला हुसैन अलैहिस्सलाम जे पुरनूर ज़ुहूर जूं मुबारकूं ॾिनियूं ऐं संदसि शान में क़सीदनि जा गुलिस्तान पेश कया। रिपोर्ट करे रहियो आहे महमद अशरफ ख़ासकेली, बेरोची, बे न्यूज़ ठटो।